أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ أخذ ربك من بني آدم من ظهورهم ذريتهم وأشهدهم على أنفسهم ألست بربكم قالوا بلى شهدنا أن تقولوا يوم القيامة إنا كنا عن هذا غافلين أو تقولوا إنما أشرك آباؤنا من قبل وكنا ذرية من بعدهم أفتهلكنا بما فعل المبطلون وكذلك نفصل الآيات ولعلهم يرجعون. صدق الله العظيم. जॾहिं जंहिं वक़्तु वरितो तुंहिंजे रब बनी आदम का आदम अलैहिस्सलाम जे औलाद का उन्हनि जे पुठियुनि मां उन्हनि जे औलाद खे ऐं इक़रार वरितई उन्हनि खां शाहिद बणाई उन्हनि खे पंहिंजे पाण ते पंहिंजे मथां छा न आहियां मां तव्हांजो रब चयऊं हाओ। असां इक़रार कयोसीं, असां शाहिदी ॾिनीसीं। मतां चओ तव्हां क़यामत जे ॾींहुं त बेशक हुयासीं असां हिन खां गाफ़िल बेख़बर, या मतां चओ तव्हां त रुॻो शिरक कयो असांजे अबनि ॾाॾनि पहिरियों अॻे खां ऐं असां हुयासीं औलाद उन्हनि खां पोइ। छा पोइ तूं हलाक करे थो असांखे उन जे करे जो कयो गुमराहनि। अहिड़ी तरह खोले खोले साफ़ ॿुधायूं था असां आयतूं मन न मन उहे मोटनि। सूरतुल आराफ़ जो 21 रुकू, नाए सिपारे जो 11 रुकू, आयत नंबर 171 का आयत नंबर 174 ताईं। सिर्फ़ हिन रुकू जूं 3 आयतूं तिलावत कयूंसीं ऐं उन्हनि जो तर्जुमो पढ़ियोसीं। छोकी हिननि 3 आयतुनि जो तफ़सीर थोरो तफ़सील तलब आहे, इन जे करे सिर्फ़ 3 आयतूं पढ़ियूंसीं ऐं इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफ़ुल क़ुरान उर्दू वारो जिल्द नंबर 4 सफ़ो नंबर 112 खां नक़ुल कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो अहदे अलस्त जे बारे में, अलस्तु बिरब्बिकुम जे बारे में। अल्लाह ताला औलाद आदम जंहिंखे ज़ुरियत जे लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे त उन खां अज़ल में अहद वरितो ऐं उन्हनि खां हिकिड़ो इक़रार करायो। उहो छा हुयो उन जो तफ़सील आहे। इमाम मालिक, अबू दाऊद, तिरमिज़ी, इमाम अहमद बरिवायत मुस्लिम बिन यसार नक़ुल कयो आहे त कुझु माण्हुनि हज़रत फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खां इन आयत जो मतिलबु पुछो त फ़रमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इन आयत जो मतिलबु पुछियो वियो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको जवाबु इरशाद फ़रमायो मां उहो ॿुधो ऐं उहो जवाबु ही हुयो त अल्लाह ताला पहिरियों आदम अलैहिस्सलाम खे पैदा फ़रमायो,
पोइ पंहिंजे कुदरत जे हथ सां उन जे पुठी ते फेरियईं त उन जे पुठी मां जेके नेक इंसान पैदा थियण वारा हुया उहे निकिरी आया त फरमायूंसि उन्हनि खे मां जन्नत जे लाइ पैदा कयो आहे ऐं ही जन्नत जा ई कमु कंदा। पोइ ॿीहर जॾहिं अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पुठी ते दस्ते कुदरत घुमायो फेरियो त पोइ जेतिरा गुनाहगार किरदार इंसानुनि जे नसल मां पैदा थियण वारा हुया उन्हनि खे कढी बिहारियईं ऐं फरमाईं त उन्हनि खे मां दोज़ख जे लाइ पैदा कयो आहे ऐं इहे दोज़ख में वञण वारा कमु कंदा। सहाबा रिज़वानुल्लाह मां अलैहिम अजमईन मां हिकिड़े माण्हू अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पहिरियों खां ई जन्नती ऐं दोज़खी मुतयन कया विया आहिनि मुक़ररु कया विया आहिनि त पोइ अमल कहिड़ी शइ जे लाइ करायो थो वञे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं अल्लाह ताला कंहिं खे जन्नत जे लाइ पैदा फरमाईंदो आहे त उहे अहले जन्नत जा ई कमु कंदा आहिनि एतिरे ताईं जो उनजो ख़ात्मो बि अहिड़े ई कम ते थींदो आहे जेको अहले जन्नत जो कमु हूंदो आहे। ऐं जॾहिं अल्लाह ताला कंहिं खे दोज़ख जे लाइ ठाहींदो आहे त दोज़ख जा ई कम में लॻो पियो हूंदो आहे एतिरे ताईं जो उनजो ख़ात्मो बि कई अहिड़े कम ते थींदो आहे जेको जहन्नम जे कमनि मां हूंदो आहे। मतिलबु ई थियो त जॾहिं इंसान खे मालूम न आहे त उहो कहिड़े तबिके में दाख़िल आहे त उनखे पंहिंजी महिनत ऐं कुदरत इख़्तियार अहिड़े कमनि में ख़र्च करणु घुरिजे जेके अहले जन्नत जा कम हुजनि ऐं इन उम्मीद सां त इहो मतां उन्हनि मां हुजे। तंहिंजे करे इनखे पंहिंजूं तवानायूं पंहिंजूं महिनतूं अहिड़नि कमनि में ख़र्च करणु घुरिजनि उम्मीद इन सां त अल्लाह ताला मूंखे जन्नत नसीब फरमाईंदो। इमाम अहमद जी रिवायत में इहो ई मज़मून हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला खां नक़ुल थियल आहे। उन में एतिरो अञा वधीक बि आहे त पहिरें दफ़ा जेके माण्हू आदम अलैहिस्सलाम जे पुठी मां निकिता उहे अछे रंग जा हुया जिन खे अहले जन्नत फरमायो वियो ऐं ॿिए दफ़ा जेके संदसि पुठीअ मां निकिता उहे कारे रंग जा हुया जिन खे अहले जहन्नम करार ॾिनो वियो। ऐं तिरमिज़ी शरीफ़ में इहो ई मज़मून बरिवायत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु जे मनक़ूल आहे त उन में ही बि आहे त अहिड़ी तरह क़यामत ताईं पैदा थियण वारी औलाद आदम जेका ज़ुहूर में ईंदी उन्हनि मां हर हिकिड़ी जी पेशानी ते हिकिड़े ख़ासि क़िस्म जी चमक हुई रोशनी हुई। हाणे गौर तलब इहो आहे त हिन हादीस में ज़ुरियत आदम अलैहिस्सलाम जे पुश्त मां निकिरण वारनि जो ज़िक्र आहे। क़ुरान करीम में बनी आदम यानी आदम अलैहिस्सलाम जे पुठीअ मां निकिता उनजो इहो मक़सदु आहे त जेके आदम अलैहिस्सलाम जे औलाद दर औलाद नसुल दर नसुल उन मां जेके इंसानियत पैदा थींदी उन्हनि जो इहो ज़िक्र आहे। हदीस में आहे सभु खे हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पुश्त मां कढण जो मक़सदु इहो आहे त आदम अलैहिस्सलाम खां उनजी औलाद खे पोइ उनजी औलाद खां उनजी औलाद खे जेका मिले थी तसलसुल इहो मज़कूर आहे। वरना त सौंसेदो हज़रत आदम अलैहिस्सलाम जा असां सभई त औलाद न आहियूं उन जे नसुल मां नसुल दर नसुल इंसान ज़ात जेका पैदा थिए थी उनजो आहे। पोइ क़ुरान मजीद में अल्लाह ताला ज़ुरियत आदम माना आदम अलैहिस्सलाम जे औलाद खां पंहिंजे रब हुजण जो इक़रार वठण में इन तरफ़ बि इशारो फरमायो त इहा औलाद आदम जेका उन वक़्तु पुश्तनि मां कढी वेंदी सिर्फ़ु रूह न हुया बल्कि रूह ऐं जिस्म ॿई गॾियल हुया। आलम अरवाह में जेको ॿुधंदा आहियो अल्लाह ताला गॾु कयो सिर्फ़ु रूह न हुया रूह ऐं जिस्म मां मुरकब हुयो ठहियल हो जेको जिस्म जा बारीक तरीन ज़रात मां ठाहे वियो छो त रुबूबियत ऐं तरबियत जी ज़रूरत ज़्यादातर उते थींदी आहे जिते जिस्म ऐं रूह मुरकब हुजे माना गॾियल हुजे तरबियत जी पोइ ज़रूरत थींदी आहे जंहिंखे हिकिड़े हाल खां ॿिए हाल जे तरफ़ तरक़ी करणी हुजे ऐं रूहनि जो इहो शान आहे त उहे पहिरियों खां आख़िर ताईं हिकिड़े हाल ते रहंदा आहिनि। रूह हमेशह हिकिड़े हाल ते रहंदो आहे। इंसान जो जेको जिस्म आहे उहो हिकिड़े हाल ते न रहंदो आहे। कल्ह ॿार वरी जवान वरी पोढ़ो कल्ह हुसन
वरी हुस्न ख़त्म थी वियो, जिस्म में इहे घुंज पहुची विया, इहा कुराड़प ज़ाहिर थी। इहो हिकिड़ो हाल जिस्म जो न हूंदो आहे, रूह हिकिड़ी हाल ते हूंदो आहे। उनखां अलावा अहादीस में मज़कूर आहे जेके उन्हनि जा रंग, जन्नतियुनि जो रंग अछो हुयो ऐं जहन्नमियुनि जो रंग कारो हुयो, या उन्हनि जी पेशानी ते चमक हुई, त इन मां इहो मालूम थिए थो त सिर्फ़ु रूह न हुयो बल्कि रूह जिस्म सां गॾु हुयो, जेको अलाह ताला जॾहिं उन्हनि खां अहद वरितो। बाक़ी उन ते कोई इहो तइजुब न कयो वञे त क़यामत ताईं पैदा थियण वारा सभु इंसान हिकिड़ी जॻह ते कीअं मापिजी सघिया, छो त हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला जी हदीस में उनजी बि वज़ाहत आहे त उन वक़्तु जेका ज़ुरियत पुश्त आदम अलैहिस्सलाम मां कढी वई हुई, उहे पंहिंजे जिस्म जे जीअं अॼु असांजा कद काठ आहिनि ईअं न हुई, बल्कि जीअं नंढियूं नंढियूं कीवलियूं थींदियूं आहिनि, उन्हनि कीवलियुनि वांगुरु उन्हनि जो जिस्म हुयो। पोइ हाणे कीवलियूं हिते लखे करोड़े अरबे खरबे अणगड़ियूं हिकिड़े ई मैदान में अची सघनि थियूं, इन्हनि जो ईअं हुयो। बल्कि अॼुकल्ह त साइंस उनखे अञा सवलो कयो आहे, नंढी चिप में, नंढी सिम में, नंढी मेमोरी कार्ड में दुनिया जो केॾो वॾो रिकॉर्ड आहे, जेको तव्हां दफ़्तर ऐं इन्हनि में पननि में लिखो त कमरा भरिजी वञनि, पोइ उन में मेमोरी कार्ड में, नंढे नंढे सिम में, चिप में, डिवाइस में इहो अची थो वञे। त इहा इन्हनि खे अलाह ताला नंढड़े नंढड़ियुनि कीविल नुमा शक्ल ॾेई करे उते गॾु कयो, जेका असांजी हे जिस्मानी कैफ़ियत ऐं हालत आहे, इन कद काठ सां उते गॾु न थिया हुया। पोइ बाक़ी इन जे मुतालिक़ चंद सवाल आहिनि ऐं उन्हनि जा जवाब आहिनि। पहिरियों इहो आहे त अहद ऐं इक़रार कहिड़ी जॻह ते कहिड़े वक़्तु वरितो वियो, त ॿियो इहो आहे त जॾहिं इक़रार इन हाल में वरितो वियो जो आदम अलैहिस्सलाम खां सवाइ कोई ॿियो इंसान पैदा ई न थियो हो, त उन्हनि खे इहो अक़ुल ऐं इल्मु कीअं हासिलु थियो त अलाह ताला खे सुञाणनि ऐं उन जे रब हुजण जो इक़रार कनि। त इन जो जवाबु इहो आहे, पहिरियों सवाल जो जवाबु इहो आहे त इहो अहद ऐं इक़रार कहिड़ी जॻह ते कहिड़े वक़्तु वरितो वियो। इन जे मुतालिक़ मुफ़स्सिर क़ुरान हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत बसनद कवी इमाम अहमद नसाई हाकिम नकुल कई आहे, उहा हीअ आहे त अहद ऐं इक़रार उन वक़्तु वरितो वियो जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मां ज़मीन ते लाथो वियो। आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मां ज़मीन ते लाथो वियो ऐं मक़ाम उन इक़रार जो वादी नुअमान आहे। वादी नुअमान जेका मैदान अरफ़ात जे नाले सां मशहूर आहे ऐं इहा तहक़ीक़ आहे तफ़सीर मज़हरी में। ॿियो सवाल इहो त इहा नई मख़लूक जंहिंखे अञा वजूद ई न मिलियो हो, वजूद उनसरी न मिलियो हो, त उहा कीअं पई सुञाणे सघे त हे मुंहिंजो परवरदिगार आहे, अलाह मां उन जो इक़रार कयां। त उन जो बि जवाबु इहो आहे त ख़ालिक़ काइनात जंहिंजी कुदरत कामिला सभु इंसाननि खे हिकु ज़र्रे जी सूरत में पैदा फ़रमायो, उन जे लाइ छा मुश्किल हुयो त उन्हनि खे अक़ुल सम्झ ऐं शऊर ऐं इदराक उन वक़्तु ज़रूरत जे आधार ॾिनो हुजे ऐं उन सां उहे सम्झी सघनि पिया। त ऐं इहा ई हक़ीक़त अल्लाह जल शानु इन मुख़्तसर वजूद में इंसान जे समूरनि क़ुवतुनि खे गॾु फ़रमाए, जंहिंमां सभ खां वॾी क़ुवत आहे अक़ुल ऐं शऊर जी। अक़ुल जे ज़रिए सां माण्हू इंसान अल्लाह ताला खे सुञाणे थो, छो त अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फ़रमायो फिल अर्दि आयातुल लिल मूक़िनीन, ज़मीन में यकीन कंदड़नि जे लाइ निशानियूं आहिनि, ज़मीन में ख़ुदि वफ़ी अनफुसिकुम अफ़ला तुबसिरून, ऐं पंहिंजे नफ़्सनि में तव्हां नथा ॾिसो त तव्हांखे अल्लाह जी मारिफत हासिलु थी वञे। ऐं हिते टियों सवाल इहो आहे त इहो अज़ली अहद ऐं पैमान केतिरो ई यकीन ऐं सही छो न हुजे, पर कम अज़ कम त इहो सभ खे मालूम आहे त इन दुनिया में अचण खां पोइ इहो अहद कंहिं खे यादि न रहियो, पोइ अहद जो फ़ाइदो कहिड़ो हुयो। जॾहिं उते अलाह ताला हिकिड़ो मुआइदो कयो, हिते दुनिया में जॾहिं आयासीं त कंहिंखे यादि ई न रहियो, जॾहिं का शइ यादि ई न रही त माना कोई फ़ाइदो न आहे। त उन जो जवाबु इहो आहे त पहिरियों त इन नवे बनी आदम में तमामु अहिड़ा अफ़राद जिन्हनि इहो इक़रार कयो त असां इहो अहद पूरी तरह असांखे यादि आहे। जीअं हज़रत ज़ुन्नून मिस्री फ़रमाए थी, इहो अहद ऐं मीसाक मूंखे ईअं यादि आहे गोया के हिन वक़्तु मां ॿुधी रहियो आहियां, हिन वक़्तु मां इन खे ॿुधी रहियो आहियां। बाज़ त एतिरे ताईं चयो आहे त
मूंखे इहो बि यादि आहे जंहिं वक़्तु इहो इक़रार वरितो वियो मुंहिंजे आस पास में कहिड़ा कहिड़ा माण्हू मौजूदु हुया त ज़ाहिर आहे अहिड़ा अफ़राद तमामु घटि दर्जे जा आहिनि। इन जे लाइ आम इंसान माण्हुनि जे सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त घणा कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके बिलख़ासा असरु रखंदा आहिनि, चाहे उहे कंहिंखे यादि रहे या न रहे, बल्कि उनजी ख़बर बि न हूंदी आहे, पर उन्हनि जो पंहिंजो असरु हूंदो आहे। त इहो अहद ऐं इक़रार बि अहिड़ी हैसियत रखे थो जो दरअसल इन इक़रार इंसान जे दिलि में मारिफत हक़ जो बिज विझी छॾियो, जेको आहिस्ता आहिस्ता वधंदो रहियो, उनखे ख़बर हुजे या न हुजे। ऐं इन बिज जे वधण जे करे हिन हर इंसान जे फितरत में अल्लाह जी मुहबत ऐं अज़मत मौजूदु हूंदी आहे। ख़्वाह उनजो ज़ुहूर कीअं बि थिए, जीअं हदीस पाक में ईंदो आहे, कुल्लु मौलूदिन यूलदु अलल फितरा वफ़ी बादि रिवाया अला हादिल मिल्ला अख़रजहुल बुख़ारी व मुस्लिम। मुस्लिम शरीफ़ में बुख़ारी शरीफ़ में रिवायत है त हर पैदा थियण वारो दीन फितरत ते थींदो आहे, यानी इस्लाम ते पैदा थींदो आहे। भली काफ़र जे घर में भी ॿार पैदा थिए थो, यहूदी जे घर में भी, नसारे जे घर में भी, हिंदू जे घर में भी, जंहिंजे घर में भी ॿार पैदा थिए थो अल्लाह जे तरफ़ों उहो मुस्लमान थी करे पैदा थींदो आहे, छो त फितरती दीन इंसान जो इहो इस्लाम आहे। पोइ उन जा माउ पीउ उनखे ॿियनि ख़्यालात में मुब्तला करे छॾनि। ऐं सही मुस्लिम जी हिकिड़ी रिवायत में आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला फरमाए थो त मां पंहिंजे ॿारनि खे हनीफ़ यानी हिकु ख़ुदा मञण वारो पैदा कयो आहे। पोइ शैतान उन्हनि जे पोयों लॻी था वञनि ऐं उन्हनि खे सिधे रस्ते खां भिटकाए था विझनि। अलाह जे तरफ़ों कंहिंखे बि अलाह साईं काफ़र करे पैदा न कंदो आहे। जे केर बि हुजे, इंसान जेको आहे उहो सभु मुस्लमान थी करे पैदा थींदा आहिनि। पोइ हाणे पंहिंजी सोसाइटी में अची करे, पंहिंजे शैताननि जे गुमराही में अची करे, पंहिंजे उनजे वालिदैन रिश्तेदार उनखे जाॾे बि मोकिलिनि, कन्वर्ट कनि, पोइ इन जो ईअं हूंदो आहे। बाक़ी अल्लाह ताला जे तरफ़ों उन्हनि खे मुस्लमान करे अल्लाह ताला पैदा फरमाईंदो आहे। ऐं पोइ जीअं अंबिया जी तालीमात जो असरु हूंदो आहे, पोइ यादि हुजनि न हुजनि उन्हनि जो असरु हूंदो आहे। मसलन ॿार पैदा थियण जे वक़्तु उन जे सॼे कन में आज़ान ऐं खॿे कन में इकामत तकबीर चई वेंदी आहे, जेका सुन्नत आहे। हर मुस्लमान खे ख़बर आहे, पूरे आलम इस्लाम में जारी आहे। खणी जो ॿार न कलिमात जी माना सम्झंदो आहे, न उनखे वॾे थियण खां पोइ यादि रहंदो आहे त मुंहिंजे कन में कहिड़ा लफ़्ज़ चया विया। ॿार खे त काई ख़बर न हूंदी आहे, पर आज़ान ॾींदा आहियूं असां, सॼे कन में आज़ान, खॿे कन में तकबीर। पोइ हाणे ईअं त न चइबो त इहो सम्झे बि कोन थो, इन खे यादि बि न आहे, इहा सुन्नत आहे। उनजी हिकमत इहा ई आहे त उन जे ज़रिए इन अज़ली इक़रार खे क़ुवत पहुचाए करे कननि जे रस्ते सां दिलि में ईमान जो बिज विधो वञे। इन आज़ान ऐं इकामत जो इहो फ़ाइदो आहे त कननि जे ज़रिए सां, कननि जे परदनि मां इहो आवाज़ मुंतकिल करे उन ॿार जे दिलि जे अंदरि नूर ईमान में बिज विधो वञे, नूर ईमान जो। ऐं उन जो इहो असरु ॾिठो वियो आहे त वॾे थियण खां पोइ अगरचे इहो इस्लाम ऐं इस्लामियात खां केतिरो ई दूरि हुजे, पर पंहिंजे पाण खे मुस्लमान चवंदो आहे ऐं मुस्लमान जे फ़हरिस्त में हूंदो आहे। खणी जो उनखे केतिरियूं बि कोताहियूं कमज़ोरियूं थियनि, अहिड़ी तरह जेको माण्हू क़ुर जी ज़ुबान नथा ॼाणनि उन्हनि खे बि तिलावत क़ुर जो हुकुम इन जे करे इहा आहे त उन सां कम अज़ कम मख़फ़ी फ़ाइदो इहो आहे त उन जे दिलि जे अंदरि नूर ईमान पैदा थींदो। हाणे हर मुस्लमान क़ुर जी माना सम्झे थो, हर मुस्लमान क़ुर जे जेको आहे तफ़सीर खे सम्झे थो, नथो सम्झे, पर पोइ बि क़ुर पढ़े थो त उनजे अंदरि नूर ईमान जी कैफ़ियत थी पैदा थिए, ईमान जो मिठास दिलि में महसूसु करे थो। ऐं इन जे लाइ अल्लाह ताला फरमायो अन तक़ूलू यौमल क़ियामत इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन। इहो तव्हांखे इन जे लाइ त मतां तव्हां क़यामत जे ॾींहुं चओ त साईं असां त गाफ़िल हुयासीं, असांखे त का ख़बर ई कोन हुई। तंहिंजे करे अल्लाह ताला पैदा करण खां पहिरियों ई इहो मुआइदो करे छॾियो त तव्हांजो रब मां आहियां। मतां तव्हां क़यामत जे ॾींहुं हुजत क़ाइमु कयो त साईं असांखे का ख़बर ई कोन हुई, असांखे कोई ॾसण वारो कोन हो, कोई ॿुधाइण वारो कोन हो, कोई सेखारण वारो कोन हो। अल्लाह ताला इन जो अॻी जवाबु ॾेई छॾियो त मतां तव्हां क़यामत जे ॾींहुं इहो बहानो कयो त साईं असां गाफ़िल हुयासीं, या ॿियो मतां ही तव्हां बहानो कयो त साईं असांजे अबनि ॾाॾनि शिरक कयो, उहे असां खां अॻु में हुया, असां त उन्हनि जी औलाद हुयासीं,
असां छा पिया करे सघूं त असांखे अबनि ॾाॾनि इहे सेखारियूं तंहिंजे करे असां मजबूर हुयासीं असांखे अज़ाब न कर। अलाह ताला फरमाए ईअं न थींदो। हाणे अलाह तव्हांखे अकुल ॾिनो, अलाह तव्हांखे शऊर ॾिनो, अलाह तव्हांखे इल्मु ॾिनो, ज़िंदगी ॾिनी। हाणे तव्हांखे रुॻो अबनि ॾाॾनि जे कढ हली करे दीन जे ख़िलाफ़ु हलणु इहो बहानो न हलंदो त साईं असांजे फैमिली हिन सां त हीअं हुई, असांखे काई ख़बर कोन्हे, अबनि ॾाॾनि सेखारियो कोन हो। हाणे अबनि ॾाॾनि को मानी खाराइण बि त कोन सेखारींदा आहिनि, कपिड़ा पाइण बि त कोन सेखारींदा आहिनि, दुनिया में उथण वेहण बि त माण्हू पाण सिखंदो आहे। तंहिंजे करे हर इंसान इंसानियत जे नाते पाण मुकल्लफ़ आहे। इहो बहानो बि न हलंदो त साईं अबनि ॾाॾनि मूंखे जेको आहे हे शयूं करायूं। इंसान खे पाण खे इहे सभु शयूं अलाह साईं फरमाए इहे खोले खोले आयतूं बयानु कयूं लअल्लहुम यरजिऊन। तव्हां मन न मञीनी भिटकियल रस्ते तां मोटी करे पंहिंजे रब जी मारिफत हासिल कयो। तेसि ताणी 3 आयतूं जेके तिलावत कयूंसीं उन्हनि जो तफ़सीर पढ़ियोसीं तफ़सील सां अल्हम्दुलिल्लाह। सुभाणे जूं जेके आयतूं आहिनि उन्हनि में हिकिड़ो वॾो किस्सो आहे बलअम बिन बाऊरा। बनी इसराइल में इहो वॾो आलिम हुयो पर उन वक़्त जे नबी जे ख़िलाफ़ ॻाल्हि कई जंहिंजे करे अलाह ताला उनखे कुते जी शक्ल बणाए छॾियो। इंशा अल्लाह ताला सुभाणे कुते नुमा ज़बान उनजी कुते वांगुरु निकितल हूंदी सहकंदो हो, उन्हनि जो किस्सो अलाह ताला बयानु कयो आहे। सुभाणे इंशा अल्लाह ज़िंदगी रही थी इहो सुभाणे पढ़ंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुन व फिल आखिरति हसनतुन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।